दादू भरसा पुलिस मुबैना मुकाबले में ॿिनि सोटनि खे हाफ फ्राई करे छॾियो। वाक़े ख़िलाफ़ संदन वारिस सरापा एहतजाज बणिजी विया। मुज़ाहिरीन ऐं पुलिस अहलकारनि विच में चक्रियूं पिणु थियो। पुलिस मुबैना मुकाबले में ॿिनि सोटनि ज़ाहिद ऐं अहसान लुंड खे हाफ फ्राई कयो, जंहिं बाद दादू अस्पताल जी एमरजेंसी वार्ड में दाख़िल कयो वियो। पुलिस मूजिब 4 हथियारबंद इंडस हाईवे ते ॾोह जे इरादे सां बीठल हुआ, जिन सां मुक़ाबलो थियो। ॿिए तरफ़ नौजवाननि जे वारसनि शाहिद हुसैन लुंड ऐं ॿियनि जो चवणु हो त पुलिस ॿिन्ही खे राति देर सां हाफ फ्राई करे जुड़तो मुक़ाबलो ॾेखारियो आहे। एसएचओ ख़ुदाबाद असांजे नौजवान खे बिना जवाज़ गिरफ़्तार कयो ऐं गरी रिश्वत तलब कई, जेका न ॾियण तां ॿिन्ही नौजवान खे टंगुनि में गोलियूं हयूं आहिनि। होॾां मुबैना मुक़ाबले में हाफ फ्राई थियल ॿिनि ॼणनि जे वारसनि मर्दनि तोड़े औरतुनि एसएसपी ऑफिस जे गेट भरिसां धरड़ो हणी टायरनि खे बाहियूं ॾिनियूं, जंहिं सबबि ट्रैफ़िक जी आमदोरफ़्त मुअत्तल थी वई। जॾहिं त मुज़ाहिरीन ऐं पुलिस अहलकारनि विच में चक्रियूं पिणु थियूं, जंहिं दौरान हिक ॿिए जे हथे पइजी विया।